असल में ये सॼी प्लानिंग शमसू जी हुई। शमसू भाड़े जे कातिलनि खे घुराए मूं ते हमिलो करायो ऐं उन्हनि खे इहो बि चयाईं त पकड़जण जी सूरत में तव्हांखे बिजार खान जो नालो खणणो आहे। इन ई करे मां तव्हां खां माफ़ी थो घुरां। का ॻाल्हि आहे, आई लाइक इट। तव्हांखे पंहिंजी ग़लती जो अहसासु थियो, इहो ई काफ़ी आहे। मरण जे लाइ तयार थी वञ ज़ालिम औरत। तो विक विक ते सिर बसा के डंभ ॾिना। छा कुझु न कयो बाबा जाने तुंहिंजे लाइ, छा कुझु न कयईं। तोखे उहा इज़त ॾिनई जेका मुंहिंजी माउ जी इज़त हुई। उन दुनिया जी परवाह कान कई। पोइ बि तोसां निकाह करे न हवेली जी मालिकियानी बणायो ऐं तो बदले में छा कयो? उनखे ज़हर ॾेई तो मारे छॾियो। हाणे पंहिंजे आशिक सां गॾु मूंखे मारण पई चाहीं। मूंखे सुभाणे खां मां स्कूल स्टार्ट करे रही आहियां। पोइ मसरूफ़ थियण जे करे पोरीअ जो को सवाल ई पैदा नथो थिए। तूं स्कूल वारो पंहिंजो शौक़ु भले पूरो कर, पर मां हफ़्ते जे अंदरि शादी जो सोचियो आहे। हफ़्तो पोइ छा जे लाइ इंतज़ार थो करीं? तूं हींअर ई निकाह ख़ान खे वठी अच, देर छा जी आहे?